अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध अजरक ने खबरनि जो सिलसिलो जारी आहे। तव्हांखे मीरपुर ख़ास मां ख़बर ॿुधाईंदा। मीरपुर ख़ास में मददगार पुलिस एहलकार जे पुलिस गर्दी। फ्रूट विकिरो कंदड़ शहरी खां भतो तलब। भतो न ॾियण ते शहरी ते तशदुद, फ्रूट रोड ते उछलाए छॾियो। शहरी जे पुट ते सफ़ीना जा पैकेट हाणी चालान करे जेल माणे छॾियो। शहरी जो पुलिस एहलकार जे ज़्यादतनि ख़िलाफ़ प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो। उन मौक़े ते हीराबाद वासी शहरी असगर सहाफ़िन अॻियां दाही ते चयो त आऊं शहर में फ्रूट विकिरो कंदो आहियां, जॾहिं त पुट अली हसन पान जी कैबिन हलाईंदो आहे। लॉकडाउन सबबि कैबिन बंदि हुअण जे करे पुट मूंसां गॾु रेहड़ी ते फ्रूट विकिरो करे रहियो हो त 15 मददगार सेंटर ते मुक़ररु पुलिस एहलकार मूं खां 500 भतो घुरी रहियो हो। मूं चयो त 50 रुपयो ख़र्ची जो वठो, एतिरा पैसा मूं वटि कोन्हनि। जंहिं ते एहलकार मशिरजी ॿियनि एहलकारनि खे घुराए मूं ते मुंहिंजे पुट ते विषाणु तस्करी करण बाद सॼो फ्रूट रोड ते उछलाए छॾियो ऐं मुंहिंजे पुट अली हसन मथां 500 पैकेट सफ़ीना जा लॻाए टाउन थाणे ते केस दाख़िल करे पुट खे जेल मोकिले वियो आहे। हिन चयो त एहलकार बाबू समेत 15 मददगार जे एहलकारनि पारां सॼे शहर में शहरनि ख़िलाफ़ रण ॿारे छॾियो आहे। भतो न ॾींदड़ ख़िलाफ़ कूड़ा केस दाख़िल कया वञनि था, जेका सरासर पुलिस गर्दी आहे। हिन IG सिंध DIG SSP मीरपुर ख़ास खां मुतालबो कयो त 15 मददगारनि ते मुक़ररु एहलकारनि जी पुलिस गर्दी जो नोटिस वठी ॼाणल एहलकारनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे शहरनि खे पुलिस जे ज़ियादतनि मां निजात ॾियारी वञे। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajraknews.com।